अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 7 जून 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध सरकार जूं इंतकामी कार्रवायूं। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो जे पंप खे डाहे पट कयो वियो। बलूचिस्तान में हथियारबंदनि हथां सहाफ़ी इसराफ़ील शहीद। आज़ाद कश्मीर में छिकताण हिकु कारकुन मारिजी वियो। इंसानी हक़नि वारी कमीशन पारां जॉइंट एक्शन कमेटी ते पाबंदी जी मज़मत। ईरान अमेरिका तकरार जे नबेरे लाइ अमन मुआहिदो अञा न थियो। पाकिस्तानी वफ़द बि तहरान पहुतल। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ मुज़ाहिरो। ख़ैरपुर में दोस्ती न रखण तां नारी जे भाउ खे पुलिस खंभे वई एहतजाज। इंतहा पसंदी ऐं मंशात जे विकिरे समेत तमाम दुश्मन क़दमनि ख़िलाफ़ STP जा मुज़ाहिरा। पाणी माहिर इंजीनियर उभायो जे लाॾाणे ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां ॾुख जो इज़हार। जारी कयल बयान में अॻवाननि चयो आहे त इंजीनियर उभायो सदाईं पंहिंजे कम सबबि यादि रखियो वेंदो। बरख ॾाहे सियासतदान। रसूल बश पलीजो जी अॼु वरसी। जुंग शाही में जलसो रथियल। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध सरकार पारां इंतकामी कार्रवायूं जारी। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो जे बदीन मिठी रोड ते क़ाइमु पेट्रोल पंप खे पुलिस अटालन क्रेन मशीन सां पहुची डाहे पट करे छॾियो। जॾहिं त सियासी समाजी कारकुननि पारां अहिड़े अमल जी मज़मत कई वई आहे। इंतकामी कार्रवाई कंदे निंदो शहर में क़ाइमु पेट्रोल पंप डाहे पट कयो वियो। रूपा माड़ी नाले सां जुड़ियल पेट्रोल पंप खे डाहे पट कयो वियो। सियासी समाजी धुरियुनि पारां मज़मत कई वई आहे। बरकत नूनारी मज़मत कंदे चयो त जीअं सिंध मुहाज़ जो चेयरमैन रियाज़ चांडियो साहिबु हिकु बाकिरदार ऐं बाइख़लाक़ क़ौमी अॻुवाण आहे, जंहिंजे गुज़र सफ़र ऐं धंधे रोज़गार जा जाइज़ वसीला डिक्लेयर थियल आहिनि। रियाज़ चांडियो सिंध जे हर सियासी समाजी मसइले ते जुरतमंदी ॾेखारे हर साज़िश खे नाकाम करण में अॻभरो रहियो आहे। रिनकल कुमारी जे मामले खां वेंदे लाड़काणे में थियल इंतहा पसंदी ख़िलाफ़ जेतिरी जुरत रियाज़ चांडियो ॾेखारी उहा ॿिए कंहिं बि नाहे ॾेखारी। रियाज़ चांडियो जे पेट्रोल पंप ते थियल हुकूमती यलगार जी मज़मत करियूं था। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर ऐं सिंध एक्शन कमेटीअ जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल मज़मती बयान में चयो आहे त जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो जो पेट्रोल पंप डाहिण ऐं संदसि ज़मीननि ते वाटर कोरस बंदि करे संदसि ज़मीननि जो पाणी बंदि करणु सियासी इंतकाम आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। सिंध यूनाइटेड पार्टी पीपल्स पार्टी जी इन्ही किरियल हरकत जी शदीद लफ़्ज़नि में मज़मत करे थी ऐं पीपल्स पार्टी खे यादि रखणु घुरिजे त इक़्तिदार हमेशह नाहे रहणो। इक़्तिदार दौरान सियासी मुखालफ़नि सां अहिड़े क़िस्म जो रिवायतूं रखणु ग़ैर जमहूरी ऐं आमराणो अमल आहे। जॾहिं त जीअं सिंध मुहाज़ पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो जे पेट्रोल पंप ते चढ़ाई रियासती ज़ुल्म आहे। रियाज़ चांडियो जो ॾोह इहो आहे त हूअ सिंध जे वसीलनि जी वारसी रहे ॻाल्हाए थो। सिंधू दरिया ते पंजाब जे कब्ज़े ग़ैर क़ानूनी तौरु ठहंदड़ कैनालनि मज़हबी इंतहा पसंदी मनशात फ़रोशी ऐं हुक्मराननि जी फुरलूट ख़िलाफ़ ॻाल्हाए थो। सिंधियुनि जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद करे थो। असां सरकारी दहशतगर्दी जी मज़मत करियूं था। जॾहिं त ॿिए पासे जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंधू दरिया ऐं सिंध जे वसीलनि जी ॻाल्हि करण तां इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि। मुंहिंजे बदीन मिठी रोड ते क़ाइमु पेट्रोल पंप खे डाहे मिसमार कयो वियो आहे। मुंहिंजो पंप क़ानूनी आहे ऐं मां टैक्स ॾींदड़ आहियां। सिंध में ग़ैर क़ानूनी पंप हलनि था।
मनशा जा आॾा हलनि था, उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई नथी थिए। असां जूं ज़िंदगियूं ऐं मिल्कियतूं सिंध तां क़ुर्बान आहिनि। हुक्मरान चवनि था त सिंध जे कोयले जी दौलत सऊदी अरब जे तेल वारे ज़ख़ीरनि खां घणी आहे, त पोइ उहा सिंध जे माण्हुनि जी बुख जे ख़ात्मे लाइ इस्तेमालु छो नथा कनि? सिंध जे माण्हुनि जो पंहिंजे वसीलनि, कोयले जी मालिकी, दरिया जी मालिकी, गैस तेल जी मालिकी, सिंधु दरिया डैमुनि ऐं कैनालनि खां आजो ब्लू इकोनॉमी जंहिंखे समुंड चवनि था, समुंड जी पट्टी ऐं समुंड जो तहफ़ुज़, इन ते जदोजहद कंदासीं। मज़हबी दहशतगर्दी, सिंध जा माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे पैगाम सां मोहबत कंदा आहिनि, बग़ैर कंहिं मज़हबी फ़र्क़ जे, बग़ैर कंहिं खौफ खां, बग़ैर कंहिं खौफ जे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विलादत जो जश्न थींदो आहे, आमद रसूल थींदी आहे। हिंदू मुसलमान रसूल करीम जो जश्न मल्हाईंदा आहिनि। हिंदू मुसलमान आले रसूल ऐं करबला जे वाक़े जे ज़ुल्म ते हिंदू न्याज़ कंदा आहिनि, विरहाईंदा आहिनि। ऐं तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं जैकबाद में ख़ुदकश हमलो थियो हो, मुहर्रम जे मातमी जुलूस में, उते हिकिड़ो हिंदू शहीद थियो। असां मज़हब, रंग, ज़ात, ॿोली जे बुनियाद ऐं रंग जे फ़र्क़ कंहिंखों बि नफ़रत न कंदा आहियूं, पर सिंध में हथरादू तरह इंता पसंदी खे ज़ोर वठायो वियो ऐं असांखे चवनि था त सरकारी मुल्ला दहशतगर्दी कनि, तव्हां उन ते न ॻाल्हायो। असां कीअं न ॻाल्हाईंदासीं? असां नबी करीम जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रहमतुल आलमीन सम्झूं था। क़ुरान शरीफ़ जेको अल्लाह जे रसूल ते नाज़िल थियो आहे, इहो अल्लाह जो जेको किताब आहे, हुन में लिखियलु आहे त इंसान अशरफुल मखलूकात आहे। मज़हब हिंदू, मुसलमान, ईसाई, यहूदी, सिख, बुद्ध, उहे के मज़हब जा ॿिया माण्हू अशरफुल मखलूकात न आहिनि। तंहिं करे असां हर उन मुल्लो सरकार जो इत्तेहादी थी, अॼु जॾहिं जबर जो आलम आहे, सिंधु दरिया 57 कोटड़ी ते खोट सां वहे थो, गुड्डू बराज ते खोट आहे, सखर बराज ते खोट आहे, पीअण जो पाणी ऐं ज़राअत जो पाणी कोन्हे। असां चऊं था त इहो पंजाब जो ज़ुल्म ऐं जबर आहे। अॼु सिंध में रुगो तूफ़ान आयो आहे त हिकु हफ़्ते खां वठी अञा ताईं लाड़काणो ज़िलो जेको डिवीज़न, सखर डिवीज़न में बिजली बहाल न थी सघी आहे। सस्ती बिजली पैदा कयूं था, बिजली ॿारे नथा सघूं। कोयलो जेको सऊदी अरब जी दौलत खां वॾी दौलत आहे, बिलावल चए थो, असां उहा ॻाल्हि कयूं था त इहा दौलत सिंध जे माण्हुनि जी आहे। अॼु मुंहिंजो तव्हां पंप डहारायो आहे, बदीन में मुंहिंजो पंप मुंहिंजी मिल्कियत आहे, रिकॉर्ड में रेवेन्यू रिकॉर्ड, टैक्सिस जो रिकॉर्ड, लगाडिया कंपनी जो पंप आहे, उहो मां टैक्स पेयर हां, मुंहिंजे टैक्स जे असासन में उहो डिक्लेयर ॼाणण लाइ त उहो पंप मुंहिंजी मिल्कियत आहे। मुंहिंजे ज़मीनुनि सॼी शाख जो शाख में पाणी नथा छॾनि त रियासती जूं ज़मीनूं ऐं आबादी न थिए, इलाइक़े जे माण्हुनि खे ॾुकर में मुब्तला था कनि। रोज़गार जो मुंहिंजो ज़रियो उहे पंप जिते ईरानी तेल सरकार जी सरपरस्ती में पहुचे थो, उहे नथा ड्राहिनि। उहे पंप जेके गैर कानूनी हलनि था, उहो पंप नथा ड्राहिनि। मुंहिंजो पंप ड्राथो अथनि। हा, उते मस्जिद ठहियल आहे मुंहिंजे माउ जे नाले सां। हा, उते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे नाले सां नंढड़ो इमाम बारगाह ठहियल आहे। हा, उते कृष्ण महाराज जे नाले जो नंढड़ो मंदर जा बुनियाद पियल आहिनि, छो त सिंध रवादारी जो दीन आहे। लकुम दीनकुम वलिय दीन। असां क़ुरान ऐं नबी जे इन इल्हाम ऐं इन फ़िक्र जा वारिस आहियूं। पीपुल्स पार्टी ऐं सरकारी मुल्ला ऐं हुक्मरान अगरि जबर जो निज़ाम करे रोज़गार मुंहिंजो ख़तम था कनि, रोज़ जो हामी अल्लाह आहे, मुंहिंजो ईमान आहे। मां हर वक़्तु बावुज़ू हूंदो आहियां।
मूंखे हर वक़्तु वुज़ू हूंदो आहे, हू मूंखे मारे सघनि था, इजाज़त, हू मूंखे साड़े सघनि था, इजाज़त। मां सेक्युलर रवादार सिंध ऐं आज़ाद सिंध जे फ़िक्र जो पैरोकार हां जनाब साईं GM सईद, पर मां सूफ़ी ऐं वहदतुल वजूदी हां साईं GM सईद ऐं शाह लतीफ़ जे उन मज़हब खे उनखे अपनायां थो। मां मखदूम बिलावल ऐं शाह इनायत जी सुन्नत ते अमल कंदड़ हां। तव्हां माण चाहियो, मां हाज़िर हां। सो ही सिर आछींदे पुनल खे लॼ मरा, हुजनि सिर घणा त वारे वारे घोरियां। सिंध जे माण्हुनि जे मथां असांजा सिर क़ुर्बान आहिनि। इहे तकलीफ़ूं, इहो जबर क़ाइमु नाहे रहणो। हुकुमराननि जो ख़ात्मो आहे, सिंध जी फतेह थींदी। मां भान सैदाबाद जे साफ़ी दोस्तनि जे तवसु सां सॼी सिंध जे माण्हुनि खे ॿुधायां थो त असांखे बाकिरदारी, उसूल परस्ती ऐं सिंध वतन जे तहफ़ुज़ जो फ़िक्र ऐं तालीमात साईं GM सईद ॾिनी आहे। असां सियासत खे इबादत सम्झूं था ऐं सियासत जे ज़मीन रहबर जेको साईं GM सईद अदम तशद्दुद जे जदोजहद जा बुनियाद रखिया, असां उन्हनि जा पैरोकार आहियूं। बलूचिस्तान जे मूसाखेल वारे इलाइक़े में नौजवान साफ़ी लाला इसराफ़ील खे नामालूम हथियारबंदनि गोलियूं हणी शहीद करे छॾियो। मूसाखेल में ख़ानगी TV सां वाबस्ता साफ़ी लाला इसराफ़ील खे नामालूम माण्हुनि फायरिंग करे क़त्ल कयो। वाक़ियो मरकज़ी जामा मस्जिद भरिसां पेश आयो। यादि रहे त लाला इसराफ़ील वॾो वक़्तु मीरपुर माथिले में रहियो ऐं हूअ मीरपुर माथिले में पिणु साफ़ ते ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो रहियो। साफ़ी लाला इसराफ़ील वारा कुझु अरसो अॻु लॾ पलाण करे बलूचिस्तान विया हुआ, जिते पिणु हूअ साफ़ ते ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो। काल हथियारबंदनि खेसि गोलियूं हणी शहीद करे छॾियो। इस्लामाबाद मां पिणु हिकु साफ़ी लापता थी वियो आहे। साफ़ी यासिर अयाज़ ख़ान गुज़िरियल ॾींहुं 5 वॻे घरां निकितो, जंहिंखां पोइ संदसि को बि पतो पइजी नाहे सघियो। वारसनि पारां संदसि गुमशुदगी जी इतला पुलिस खे ॾिनी वई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त साफ़ी ओचितो गुम थी वियो आहे। पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि आज़ाद कश्मीर में ड्यूटी खां इनकार ते इस्लामाबाद पुलिस जे हिकु एहलकार खे बरतरफ़ कयो वियो आहे, जॾहिं त इंसानी हक़नि वारी कमीशन पारां दहशतगर्दीअ जे अंत वारे क़ानून तहत ज्वाइंट एक्शन कमेटीअ ते पाबंदी जे फ़ैसिले जी मज़म्मत कई वई आहे। इंसानी हक़नि वारी कमीशन पाकिस्तान जे ज़ेर इंतज़ाम कश्मीर में हुकूमत तरफ़ां ज्वाइंट एक्शन कमेटीअ ते दहशतगर्दीअ जे अंत वारे क़ानून तहत पाबंदी लागू करण वारे फ़ैसिले ते ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त इहा पाबंदी अहिड़े वक़्तु लॻाई वई आहे जॾहिं कमेटीअ तरफ़ां अवामी एहतिजाज जी काल ॾिनी वई हुई। HRCP मूजिबि हिकु अहिड़े गिरोह जे ख़िलाफ़ दहशतगर्दी जे क़ानून खे इस्तेमालु कयो वियो जेके सियासी, समाजी, मुआशी मुतालबनि जे लाइ मुतहरिक आहिनि, जंहिंसां संगीन सवाल पैदा थियनि था। कमीशन चयो आहे त इन क़दम सां ख़िते में पुरअमन इज्तिमा ऐं इख़्तिलाफ़ राय जे लाइ गुंजाइश में घटिताई जा ख़दशा पैदा थी रहिया आहिनि। इंसानी हक़नि वारी कमीशन ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं अहिड़ा क़दम खयां विया त उहे शहरी आज़ादियुनि ते पाबंदियुनि जी निशानदही कनि था। HRCP चयो आहे त अहिड़े वक़्त में जॾहिं जुलाई में कश्मीर में चूंडूं थी रहियूं आहिनि, तंहिं वक़्तु जेको क़दम खंयो वियो आहे उहो इंतिहाई ग़ैर ज़रूरी ऐं बुनियादी हक़नि जी लताड़ आहे। HRCP चयो आहे त बुनियादी हक़नि जे मुकमल तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे, इज़हार राय जी आज़ादीअ जे हक़ ऐं तनज़ीम साज़ी जे हक़ ऐं पुरअमन इज्तिमा जे हक़ जो एहतराम कयो वञे। जॾहिं त ॿिए पासे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज्वाइंट अवामी एक्शन कमेटी जे कारकुननि समेत 72 माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो आहे। पाकिस्तान जे ज़ेर इंतज़ाम कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुज़िरियल 18 कलाकनि दौरान शहरियुनि खे हिरासत में वठण जो सिलसिलो जारी रखियो वियो।
कारकुननि समेत 72 माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो। मक़ामी पुलिस मूजिबि जेके बि मेंबर आहिनि उन्हनि खे हिरासत में वरितो पियो वञे। अंजुमुज़्ज़मा ऐं राजा साहिब जावेद बि गिरफ़्तार थींदड़नि में शामिल आहिनि। कश्मीर जे रावलाकोट वारे इलाइक़े में फायरिंग जे नतीजे में जॉइंट अवामी एक्शन कमेटी जो हिकु मेंबर पिणु क़तल थी वियो, जंहिंखां पोइ इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। जॉइंट अवामी एक्शन कमेटी इल्ज़ाम हयो आहे त कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि तरफ़ां फायरिंग कई वई, जंहिंजे नतीजे में शाहज़ेब क़तल थी वियो। रावलाकोट जे SSP ख़ावर शौकत ॿुधायो त शाहज़ेब जे क़तल वारे वाक़े जी जांच थी रही आहे। जॉइंट एक्शन कमेटीअ जे हिकु उहिदेदार चयो त नौजवान रावलाकोट मां अवामी एक्शन कमेटी जे मेंबर उमर नज़ीर सां गॾु कमेटी जे इजलास में शिरकत खां पोइ वापसि वञी रहियो हो त गाॾी ते फायरिंग कई वई, जंहिंजे नतीजे में शाहज़ेब मौक़े ते क़तल थी वियो। हुननि चयो त उमर नज़ीर जे बारे में अञा ताईं को बि पतो पइजी नाहे सघियो। जेकॾहिं अवामी एक्शन कमेटी 9 जून ते एहतजाज जो सॾु ॾिनो आहे, हड़ताल जो सॾु ॾिनो आहे, पर उनखां अॻु में ई वापारियुनि पंहिंजा दुकान बंदि करणु शुरू करे छॾिया आहिनि। कारकुन जे क़तल ख़िलाफ़ रावलाकोट में शेख ज़ैद अस्पताल जे साम्हूं लाश रखी एहतजाजी धरणो हंयो वियो, जंहिंमें केतिराई कारकुन पिणु शरीक थिया, जॾहिं त सिक्योरिटी इंतज़ाम पिणु इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। अमेरिका ऐं ईरान में छिकताण वारी सूरतहाल अञा ताईं बरक़रार आहे, जॾहिं त ॻाल्हियुनि बावजूदि अञा ताईं अमन मुआइदो थी नाहे सघियो। पाकिस्तानी वफ़द पिणु तहरान पहुतल आहे, जेको टियाकड़ी जे सिलसिले में ॻाल्हियूं कंदो। पाकिस्तानी वफ़द घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सरबराही में तहरान पहुची वियो आहे। पाकिस्तान जो घरू वज़ीर मोहसिन नक़वी 1 महीने दौरान 2 दौरा करे चुको आहे, जॾहिं त ॿिए पासे ईरान पारां लिबनानी फ़ौज ते इसराइली हमले जी मज़मत कई वई आहे। ईरान जी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त इसराइल तरफ़ां लिबनानी फ़ौज जे 2 आफ़ीसरनि ऐं हिकु अहलकार खे क़तल करणु इन ॻाल्हि जी तस्दीक़ करे थो त इसराइल लिबनान खे पंहिंजो बणाइण जी दावा करे रहियो आहे। हुन इसराइल ते इल्ज़ाम हयो त हू फ़ौजी मज़ाहिमतकारनि ऐं आम शहरनि में को बि फ़र्क़ु महसूसु नथो करे। गॾियल अरब अमारात पारां बहरीन कुवैत ते ईरानी हमलनि जी मज़मत कई वई आहे। जारी कयल बयान में चयो वियो आहे त हीअ हमला दहशतगर्दी जूं कार्रवायूं आहिनि। गॾियल अरब अमारात जी परॾेही वज़ारत जारी कयल बयान में चयो वियो आहे त असां सख़्त लफ़्ज़नि में कुवैत ऐं बहरीन जे ख़िलाफ़ ईरान जे दहशतगर्दाणनि हमलनि जी मज़मत कयूं था। बयान में चयो वियो आहे त इहे हमला दहशतगर्दी जूं कार्रवायूं आहिनि ऐं कुवैत ममलिकत बहरीन खे ख़ुदि मुख़्तियारी जी वाज़ह ख़िलाफ़ वर्ज़ी आहिनि। सिंध मुख़ालिफ़ क़दमनि मंशात ऐं इंतहा पसंदी ख़िलाफ़ STP पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। STP तालके शाह बंदर पारां मरकज़ी सॾ ते अचो त सिंध संवारियूं जे उनवान सां सॼी सिंध जियां चूहड़ जमाली में बि शानदार रैली कढी वई। रैली कढी मदनी चौक ते जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे STP लाड डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद जुमन सिंधी, ज़िले सिजावल जे सदर हाजी अशरफ तईम, जनरल सेक्रेटरी मंज़ूर अहमद मंगसी, STP जे सीनियर अॻुवाण अब्दुल वाहिद ख़ासखेली, तालके सदर शरीफ़ कलमती, असगर लाखाटियो, अता मोहम्मद बंगलाणी, जुमन हालो काका, अशफाक अहमद मेमण, यूसी गुंगाणी जे सदर रहमान शाह ऐं अकबर मंगसी चयो त तालके शाह बंदर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बंदि पियल सरकारी स्कूल फौरी तौरु खोलिया वञनि। सरकारी अस्पतालनि में दवाउनि जी खोट ख़तमु करे ग़रीब मरीज़नि खे बहितर सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। तालके शाह बंदर मां मनशात आइस, हीरोइन, गुटको, चरस, कचो शराब, ठरो ऐं ॿी मनशात फौरी तौरु बंदि कराई वञे।
बलूचिस्तान में अगवा थियल शहीद मेमण की बाहिफ़ाज़त बाजियाबी लाइ सिंध हुकूमत का फौरी तौर असराइता कदम खणण जो मुतालबो पिण कयो वियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां हलंदड़ 3 नुक़्ता सिंध संवारियो तहरीक तहत मंशा के मुकमल ख़ात्मे, बंद पियल स्कूलन की बहाली ऐं तबाह हाल अस्पतालन के सुधारे लाइ उन सां गॾोगॾु STP अॻवान डॉक्टर अब्दुल हमीद मेमण के भाउ शहीद मेमण की बाहिफ़ाज़त बाजियाबी लाइ STP तालुके सईदाबाद पारां माल पीढ़ी खां सिनेमा चौक सईदाबाद ताईं सवें माण्हुनि एहतजाजी रैली कढी। रैली की अॻवानी अब्दुल फ़त्ताह गाहोटी, अब्दुल हकीम नुहपोटो, शाहिद लगारी, हाजी मूसा, मल्हार शीदी, रहमतुल्लाह गाहोटी, आशिक कीरियो, अब्दुल मजीद गाहोटी, लियाकत लगारी, फरहत गाहोटी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते सवें पार्टी कारकुननि वर्करनि शिरकत कई। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट की लताड़ ख़िलाफ़ उम्मीदवारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इम्तिहानी सेंटर ॿाहिरां कयल एहतजाजी मुज़ाहिरे में वॾे अंग में नौजवाननि शिरकत कई ऐं मेरिट की लताड़ ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त CCA 2024 जे नतीजनि ऐं इम्तिहानी अमल की शफ़ाफ़ जांच कराई वञे, ज़िम्मेवार अनसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, समूरनि उम्मीदवारनि खे मेरिट की बुनियाद ते इंसाफ़ ॾियारियो वञे। ख़ैरपुर जे B सेक्शन पुलिस जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ औरतुनि एहतजाज कयो ऐं भाउ की बाजियाबी जो मुतालबो कयो। ख़ैरपुर भरिसां लुकमान वारे इलाइक़े जे रवासी औरतुनि सपना लुंड, नादरा लुंड ऐं अलीशा लुंड सिविल अस्पताल ख़ैरपुर जे एमरजेंसी वार्ड अॻियां एहतजाज कयो। उन मौक़े ते हुननि ॿुधायो त B सेक्शन थाणे जे SHO गुलसन सुमरो ऐं ASI यूसुफ नारे जो अलीशा लुंड जी घुर कई, जंहिंतां इनकार करण बाद पुलिस एहलकार नाराज़ थी विया ऐं संदन घर ते चढ़ाई करे खेनि तशदुद जो निशानो बणायो। औरतुनि जो चवणु हो त संदन भाउ मीर मुर्तज़ा लुंड खे पुलिस खंभे गुम करे छॾियो आहे, जंहिंजी हयाती खे ख़दशो आहे। हुननि ख़दशो ज़ाहिर कयो त संदन भाउ खे मुबैना पुलिस मुक़ाबले में हाफ फिराई या फुल फिराई कयो वेंदो। एहतजाज कंदड़नि चयो त जेकॾहिं खेनि इंसाफ़ न मिलियो ऐं संदन भाउ खे फौरी तौर बाजियाब न करायो वियो त SSP ऑफिस ख़ैरपुर आॾो सख़्तु एहतजाज कयो वेंदो। जॾहिं त ॿिए पासे ASI यूसुफ नारे जो जी अलीशा लुंड सां ॻाल्हि ॿोल वारी ऑडियो वायरल थियण खां पोइ खेसि मुअतल कयो वियो आहे। मटियारी में डीज़ल, ॿिज ऐं ज़रई ख़ुराक जे वधंदड़ क़ीमतनि सां गॾु आपाशी पाणी की खोट ख़िलाफ़ सिंध आबादगार इतिहाद पारां सिटी प्रेस क्लब मटियारी आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सख़्त गर्मी बावजूदि सवें आबादगारनि शिरकत करे हुकूमत खां ज़राइत के बचाइण लाइ फौरी ऐं अमली कदम खणण जो मुतालबो कयो। एहतजाज की अॻवानी सिंध आबादगार इतिहाद के मरकज़ी सदर नवाब ज़ुबैर अहमद टालपुर, ज़िले सदर नाना नवीद समो, रज़ा काबड़ी जो शरीफ निज़ामानी, अब्दुर्रहीम दरस, मियाँ शादाब, मोहबली मर्ज़ी, मीर ज़फ़रुल्ला ऐं जावेद अली कई। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी ज़रई पॉलिसियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन्ही मौक़े ते ख़िताब कंदे अॻवान चयो त मुल्क जी मईशत जो बुनियाद ज़राइत आहे, पर अफ़सोस जो हुकूमत ज़रई शोबे खे नज़रअंदाज़ करे रही आहे। पुलिस ख़िलाफ़ ॻोठ पेरोज़ हाजीअ जे रहवासियुनि, औरतुनि ऐं मर्दनि प्रेस क्लब राणीपुर अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻूणे ज़िले काउंसिल मेंबर हाजी अब्बास राजपर, आसिफ राजपर, फ़ौजी वहीद राजपर, इख़्तियार सेहत ख़ातून, सुबान ख़ातून ऐं ॿियनि चयो त राणीपुर पुलिस असांजे घरनि मां फुरलूट करे 50 तोला सोन, 150 खां वधीक जानवर, लखें रुपया कैश, 300 बोरियूं कणक जूं, 50 बोरियूं सारियूं ऐं ॿियो सामान खणी ट्रैक्टरनि खे बाहियूं ॾेई साड़ी छॾियो। 15 खां वधीक घरनि खे डाहे पट कयो वियो आहे। ॿियनि घरनि मां पिणु फुरलूट कई वई। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। वर्ड सिंधी कांग्रेस पारां पाणी माहिर सिंधू दरिया जो केस विढ़ंदड़ इजनेर उभायो ख़ुश्क जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। वर्ड सिंधी कांग्रेस जे अॻवान डॉक्टर हिदायत भुट्टो ऐं
डॉक्टर लखू लुहाणी समेत ॿियनि अॻवाननि जारी कयल बयान में चयो आहे त पाणी जे वसीलनि हाइड्रोपोलिटिक्स सिंधु दरिया ऐं सिंध जे पाणी जे हक़नि बाबति इंजीनियर उभाए ख़ुश्क केतिरा ई किताब लिखी इल्मी दुनिया में पाणी जो केस पेश कयो। इंजीनियर उभाए ख़ुश्क पंहिंजे फ़नी ॼाण खे आम फ़हम ॿोली में पेश करे इंजीनियरनि, पॉलिसी साज़ इदारनि, शागिर्दनि, उस्तादनि, साफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी खे पाणी जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी। कालाबाग डैम ऐं गैर मुनसिफ़ाणे कैनालनि ख़िलाफ़ संदसि जदोजहद सदाईं यादि रखी वेंदी। संदसि शुमार अहम मुक़ररनि में थींदो हो। हुन सिंधु दरिया ऐं सिंधु डेल्टा खे दरपेश ख़तरनि बाबति इंतिहाई मुदलिल ख़्याल पेश कया। सिंध जे पाणी जे मसइले, सिंधु दरिया ऐं सिंधु डेल्टा जी बका लाइ संदसि जदोजहद खे हमेशह एहतराम सां यादि रखियो वेंदो। सच त अॼु संदसि पंहिंजे हिकु सचे सिपाही, मुहक़िक़, दानिश्वर ऐं आशिक़ सिंध खां महरूम थी वई आहे, पर संदसि किताब, तहक़ीक़ी मक़ाला, तक़रीरूं ऐं फ़िक्री विरसो ईंदड़ नसलनि लाइ रहनुमाई जो अहम ज़रियो रहंदो। असां इंजीनियर उभायो ख़ान ख़ुश्क जे विछोड़े ते संदसि पोयरनि, दोस्तनि, साथियुनि, शागिर्दनि ऐं सॼी सिंध सां दिली ताज़ियत जो इज़हार करियूं था। सिंध सागर पार्टी पारां पिणु इंजीनियर उभाए ख़ुश्क जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। सिंध सागर पार्टीअ जे अॻवान हुसैन सारंग पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिंध जे आजपे ऐं आसूदगी जा ख़्वाब ऐं अमन, आज़ादी, इंसाफ़ भरे माहौल ऐं सुधरियल समाज जा सपना सीने में सांढे सिंधु दरिया जो मुहाफ़िज़ ऐं वकील, पाणी माहिर इंजीनियर उभायो ख़ुश्क सिंध खां माहौलियात जे आलमी ॾींहं ते विछड़ी वियो। सिंध जे महान माण्हू इंजीनियर उभाए ख़ुश्क जे वारसनि भाउ डॉक्टर मोहम्मद याकूब ख़ुश्क, पुटनि अब्दुल अज़ीज़ ख़ुश्क, अब्दुल वहाब, बाबू ख़ुश्क, अब्दुल क़दीर ख़ुश्क, भाइटियुनि ग़ुलाम मुजतबा ख़ुश्क ऐं ग़ुलाम मुर्तज़ा ख़ुश्क सां सिंध जी सञा, ख़ासि तौरु क़ौमी कारकुन अरमान जो इज़हार कनि था। हुसैन सारंग वधीक चयो त असां संदसि दोस्तनि ऐं चाहींदड़नि खे साणसि गॾु घारियल घड़ियुनि जे यादगिरियुनि, संदसि कलमी, समाजी ऐं सियासी पोहरे खे आम करणु घुरिजे। जसकम बशीर ख़ान कुरैशीअ जे चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी चयो आहे त जेकॾहिं हुक्मरान 28वीं तरमीम आणे सिंध जी विरासत जी साज़िश कई त सिंध जा लखे माण्हू मज़ाहिमत कंदा। रानीपुर में मनशात फ़रोशनि जी आड़ में समूरे ॻोठ खे साड़णु नाइंसाफ़ी आहे। सिंधियुनि सां ज़ुल्म वारो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। कड़ियो गहवर में सारियुनि जी फसल पाणी जी खोड़ सबबि सख़्तु मुतासिर, हज़ारें एकड़नि ते बीजारो पोखिजी न सघियो। सवें एकड़नि ते पोखियल सारियुनि जो बीजारो ऐं ॿिया फसल सुकण लॻा। कड़ियो गहवर राहुकी तराई समेत भरपासे जी शाखनि में पाणी जी खोड़ जे करे आबादगार मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सिजावल में पिणु पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी मौलाना मोहम्मद सालेह, हाफ़िज़ फज़ुल्लाह, अब्दुल गनी सुमरो, अब्दुल क़ादिर सुमरो ऐं हनीफ़ सुमरो करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाण चयो त आबकलाणी जे अहम वक़्त में बि वाराबंदी कई पई वञे। पाणीअ जी गैर मुनसिफ़ाणी विरछ ख़तमु करे मुक़ररु हिसे मूजिबि फ़राहमी खे यकीनी बणायो वञे। सेवण में बदअमनी ख़िलाफ़ शहरीनि ऐं सुञाण धुरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो, DSP आफ़ीस अॻियां धरणो। जसकम जे सॾ ते मुख़्तलिफ़ तनज़ीमनि पारां धमाल चौक खां DSP आफ़ीस ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाण जो चवणु हो त वॾे वज़ीर जे चूंड तक में बदअमनी उरूज ते आहे, जंहिं आवाम जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। अॻुवाणनि पारां फुर थियल माल वापसि न थियण जी सूरत में आशूरे बाद एहतिजाजी तहरीक हलाइण जो पिणु ऐलान कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक पारां नामियारे मुफ़कर, तारीख़दान, अदीब, दानिश्वर, ॾाहे सियासतदान रसूल बख्श पलीजो जी 8वीं वरसी अॼु सॼी सिंध में मल्हाई पई वञे। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी वफ़द क़ौमी अवामी तहरीक जी अॻुवाणी में जनरल सेक्रेटरी मज़हर राहूजो जी अॻुवाणी में ॻोठ मुंगर ख़ान पलीजो जुंग शाही पहुची भेटा पेश कंदो।
क़ौमी अवामी तहरीक पंहिंजे बयान में चयो आहे त रसूल बश पलीजो तहरीक ऐं जदोजहद जो नालो आहे। रसूल बश पलीजे साहिब सिंध जी सियासत ऐं मज़ाहमत जी अलामत थी जदोजहद कई। कालाबाग डैम जे ख़िलाफ़ सिंध समेत बलूचिस्तान, पख्तूनख्वा, सराइकी पट्टी ऐं पंजाब जे तरक़ी पसंद माण्हुनि खे मुतहद कयाई। ज़िया जी आमरियत ख़िलाफ़ MRD तहरीक में अहम किरदारु अदा कयाई। जमहूरियत जी बहाली लाइ औरतुनि समेत सिंध जी अवाम खे मुनज़िम कंदो रहियो। क़ौमी अवामी तहरीक जे तर्जुमान अशरफ पलीजे जारी कयल बयान में चयो आहे त रसूल बश पलीजे दरिया ते धाड़े पाणी, गैर क़ानूनी परॾेहनि, मुहाजिर, सूबे वन यूनिट, ज़मीन जी नीलामी, आलमी ताक़तनि जे एजेंट, MQM, पीपल्स पार्टी जे करप्शन, कालाबाग डैम ख़िलाफ़ बेमिसाल तारीख़ी तहरीक हलाई। संदसि किरदारु कंहिं बि सूरत में विसारे नथो सघिजे। हुन औरतुनि खे तहरीक में आंदो। अवामी तहरीक पारां जुंगशाही में रसूल बश पलीजे जी वरसीअ जे मौक़े ते रथियल जलसे जूं तयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। अमरीकी साम्राजी दहशतगर्दी, 28वीं आइनी तरमीम, औरतुनि जे क़त्लेआम ऐं महांगाई ख़िलाफ़ मुल्कगीर जलसो कयो वेंदो। हज़ारे माण्हुनि जे वेहण जो पंडाल पिणु तयारु कयो वियो आहे। सॼी सिंध मां अॼु कारकुननि जा काफ़िला जुंगशाही पहुचंदा, जॾहिं त सॼी सिंध खे दावतूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। सिंधियाणी सक़ाफ़ती ग्रुप तरफ़ां सिंध जे ॾाहे मुफ़्कर खे सलामी ॾिनी वेंदी। नामियारे आर्टिस्ट शीमा करमानी पंहिंजे फ़न वसीले रसूल बश पलीजो खे भेटा पेश कंदी। सक़ाफ़ती रंगनि, क़ौमी गीतनि या आर्ट वसीले दुनिया जे मज़लूम तबक़नि जे सघारे आवाज़ रसूल बश पलीजो खे भेटा पेश कई वेंदी। वरसीअ जे मौक़े ते जलसे आम में सिंध ऐं पाकिस्तान जे सियासी समाजी तनज़ीम जा अॻवान, अदीब, दानिश्वर, वकील शिरकत कंदा। पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जो सरबराह, तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जो सदर महमूद ख़ान अचकज़ई, नेशनल पार्टी सरबराह ऐं बलूचिस्तान जो अॻूणो वॾो वज़ीर मालिक बलोच, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जो सेक्रेटरी जनरल इमदाद काज़ी, सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर सैयद ज़ैन शाह, अवामी जमहूरी पार्टी जो सदर सिराज सियाल, अवामी वर्कर्स पार्टी जो सदर एडवोकेट अख्तर हुसैन, अवामी वर्कर्स पार्टी जो अॻवान बख्शल थलो, सराइकिस्तान क़ौमी इतिहाद जो सरबराह ख्वाजा ग़ुलाम फरीद कोरीजा, पाकिस्तान सराइकी पार्टी जी चेयरपर्सन नखबा ताज लांघा, पख्तूनख्वा नेशनल अवामी पार्टी जो सरबराह खुशाल ख़ान काकड़, सराइकी लोक सांझ अॻवान रऊफ़ कलासरा ऐं ॿिया अॻवान वॾे अंग में शिरकत कंदा। जॾहिं त नाले वारो लेखक नसीर मेमण, जामी चांडियो, साफ़ी वस्तुल्ला ख़ान, नज़ीर लगारी ऐं ॿिया अॻवान ऐं साफ़ी शरीक थी रसूल बश पलीजे खे भेटा पेश कंदा। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन ते ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।